सिंध जे नए माली साल 2022-23 जी 1700 अरब रुपयनि खां वधीक जी बजेट पेश कई पई वञे। सिंध काबीना बजेट जी मंज़ूरी ॾेई छॾी। सालियानो तरक़ियाती प्रोग्राम लाइ 332 अरब रुपयनि जो हूंदो। सिहत जे शोबे लाइ 200 ऐं तालीम लाइ 27 अरब रुपया रखण जी तजवीज़। अमन लाइ 92 अरब, रांदियुनि लाइ 20 अरब रुपयनि खां वधीक रक़म रखण जी तजवीज़। कराची लाइ वधीक 250 बसूं ऐं हैदराबाद BRT मंसूबे खे बि बजेट में रखण जो फ़ैसिलो। परॾेही इमदाद सां हलंदड़ तरक़ियाती मंसूबनि ते बि 91 अरब रुपयनि जी रक़म ख़र्च कई वेंदी। वॾे वज़ीर मुनादिर शाह जो चवणु आहे त बजेट में समाजी तहफ़ुज़ ऐं मुआशी इस्तेहकाम लाइ क़दम खंया विया आहिनि। बजेट सूबाई काबीना जे मेंबरनि स्टॉक होल्डरनि जी मशवरे सां तयारु कई वई आहे। पंजाब असेंबली जी बजेट पेश करण ते हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर में डेडलॉक बरक़रार। सूबाई असेंबली जो इजलास अॼु हिकु दफ़ो ॿीहर थी रहियो आहे। स्पीकर परवेज़ इलाही IG ऐं चीफ सेक्रेटरी खे ऐवान में घुराइण ताईं बजेट पेश करण जी इजाज़त न ॾियण ते बज़िद। संदसि चवणु आहे त IG ऐं चीफ सेक्रेटरी खे न घुरायो वियो त बजेट पेश करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। बदतरीन लोड शेडिंग के मुंहुं ॾींदड़ कराची वासियुनि खे बिजली जो नओं झटको। नेपरा के इलेक्ट्रिक लाइ बिजली 5 रुपया 28 पैसा फी यूनिट इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। वफ़ाक़ी वज़ीरनि जे तेल ऐं गैस में अघनि में इज़ाफ़े बाबति मिफ्ताह इस्माइल जे बयाननि ते तनक़ीद। मां पाण तेल जे अघनि में इज़ाफ़े जे हक़ में न आहियां, पर मजबूरी आहे। मूंखे ख़बर आहे त वधंदड़ अघनि सबबि मुंहिंजे दिलि ते छा गुज़री रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तेल जे अघनि में इज़ाफ़ो न कयो वियो त IMF पैसा न ॾींदी। IMF वाज़ियो कयो आहे त सब्सिडी ख़तम न थी त किस्त जारी न कई वेंदी। मिफ्ताह इस्माइल। अवाम तकलीफ़ बर्दाश्त करे जल्द इस्तेहकाम ईंदो। सख़्त फ़ैसिलनि सां मुल्क में मुआशी हालतूं बहितर थींदियूं। सदर आरिफ अलवी जा नेब कानून बाबति बयान खिल जोगा आहिनि। शाहिद काका नबासी। इमरान ख़ान ईंदड़ हुकूमत खे फासाइण लाइ पेट्रोल ते सब्सिडी ॾिनी आहे। IMF सां अवाम दुश्मन मुआहिदो PTI दौर में थियो। मईशत बचाइण लाइ सख़्त फ़ैसिला करे रहिया आहियूं। अहसन इक़बाल। इलेक्शन कमीशन तरफ़ां डस्का जी नंढी चूंड में धांधली जी रिपोर्ट आम करण जो फ़ैसिलो। फैक्ट फाइंडिंग कमेटी खां पोइ जांच कमेटी बि रिपोर्ट चीफ इलेक्शन कमिश्नर हवाले करे छॾी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते ईरान पहुची वियो। ईरानी हममनसब सां मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी ईरानी सदर सां बि मुलाक़ात करे रहियो आहे। सिंध में पानी जो बहरान बरक़रार। मजमुई कोट 64 सैकड़ो खां मथे, गुडू बैराज वटि 79, सखर बैराज वटि 52.5 ऐं कोटड़ी बैराज वटि 69.8 सैकड़ो खोट रिकॉर्ड। पानी जे बहरान सबबि मुख़्तलिफ़ केनालुनि खे पानी जी फ़राहमी शुरू न थी सघी। बहराम में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो ॿिए ॾींहुं बि हाकिम शाह पुल ते धरणो। पानी जी फ़राहमी ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। थरड़ी मोहब्बत में पानी जी खोट ख़िलाफ़ सभई आबादगारनि जो ॿिए ॾींहुं बि डसाई वे ते धरणो। टायरनि खे बाहियूं। पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरंदो या न, फ़ैसिलो अॼु थींदो। FATF जो अहम इजलास अॼु खां 17 जून ताईं जर्मनी जे शहर बर्लिन में थींदो। पाकिस्तान जे ग्रे लिस्ट मां निकिरण जा चिटा इम्कान। टंडे आदम में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान हिकु हथियारबंद मारिजी वियो। मारिजी वियल जे शाहनवाज़ उर्फ़ शान गाहिलो तौर सुञाणप। गौसपुर वेझो पुलिस चौकी ते हथियारबंदनि जो हमिलो। 2 एहलकार ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो इलाइक़े खे कड़ो। पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री तलब। ऐं तलहार वेझो औरत जो घर मां तशद्दुद थियल लाश हथ। वारसनि तरफ़ां मुड़ुस ते क़त्ल करण जो इल्ज़ाम। वारसनि जो चवणु आहे त संदन न्याणी खे मुड़ुस तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। मामले जी जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे।